अस्सलाम वालेकुम मौजूद व्यूअर्स दोस्तों और साथियों तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल सिंधी स्पीचेस बाय माजिद मेहरी। अॼु मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे 16 दिसंबर साने आहे पेशावर। ऐं पंहिंजी तकरीर जो आगाज़ अयूब फुसे जे शेर सां कंदुसि। कमल मुर्कूं लताड़ियूं वियूं गज़ल एहसास मारिया विया असांजे प्यार जी पुठ मां नवां खंजर उकारिया विया। पहिरीं ही हादसो नाहे रिवायत आ कमीण पजी तगा सां दिल भरियूं छाणे वफ़ा जा शहर ॿारिया विया। ख़बर नाहे किथां आई मिज़ाजनि में मोल मौसम कंडनि जी आज या थी वई चुड़ियल मोतिया धिकारिया विया। कमल मुर्कूं लताड़ियूं वियूं गज़ल एहसास मारिया विया गज़ल एहसास मारिया विया। मौजूद व्यूअर्स, शायद दिसंबर जो महीनो उदासियन मायूसियन दर्दन ऐं ॾुखनि जो महीनो आहे। शायद विछोड़नि शहादतनि ऐं क़तलनि जो महीनो आहे। छाकाणि त दिसंबर जी कहाणी रंगीन रत जी कहाणी आहे। रंगीन रत जी कहानी आहे। खून में डूबी हुई दिसंबर की शहर याद है हमको। खून में डूबी हुई दिसंबर की शहर याद है हमको। वो रंज व गम व सोग में डूबा हुआ वतन याद है हमको। किताबें बिखरी पड़ी थी लाशों के दरमियां उन औराक पे तुम्हारा मुकद्दस लहू याद है हमको। उन औराक पे तुम्हारा मुकद्दस लहू याद है हमको। मोअज़्ज़िज़ व्यूअर्स, 27 दिसंबर मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत हुजे या 16 दिसंबर आर्मी पब्लिक स्कूल जो हां उॾारींदड़ वाक़ियो हुजे, देश जी धरती दहशतगर्दनि जे निशाने ते रेटे रत सां लथपथ थी आहे ऐं मासूम शागिर्दनि जेको पंहिंजी जानियुनि जो नज़रानो पेश कयो आहे सो तारीख़ जे वर्कनि में हमेशह ज़िंदा ऐं जावेद रहंदो। ज़िंदा ऐं जावेद रहंदो। मौजूद व्यूअर्स, 16 दिसंबर आर्मी पब्लिक स्कूल जा प्यारा शागिर्द जॾहिं गुलनि जहिड़ा ख्वाब खणी स्कूल पहुता त मौत संदन इस्तक़बाल करे रहियो हो ऐं उहा असेंबली संदन ज़िंदगी जी आख़िरी असेंबली हुई जंहिंमें जला दहशतगर्दनि 132 शागिर्दनि समेत 150 इंसाननि खे मौत जी निंड सुम्हारे नाच कयो हो ऐं मुंहिंजे वतन जे गुलड़नि जो चमन बर्बाद कयो हो। पर छा असां उन्हनि मासूम शहीदनि खे विसारे सघूं था? हरगिज़ न, हरगिज़ न। मुमकिन अगर होता हम तुमको भुला देते। मुमकिन अगर होता हम तुमको भुला देते। यादों को कफन देकर बेवक्त सुला देते। तन्हाई में जी लेते तुमको न सदा देते। मुमकिन ही नहीं वरना हम तुमको भुला देते। मुमकिन ही नहीं वरना हम तुमको भुला देते। दोस्तों, दरंदन ऐं दहशतगर्दनि सम्झो त हिन हमले खां पोइ शायद पाकिस्तान में स्कूलनि कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जा दर हमेशह लाइ बंदि थी वेंदा ऐं जहालत परवान चढ़ंदी। पर पाकिस्तानी शागिर्द अॼु बि इल्म जा अलम खणी स्कूल पहुचनि था, कलम ऐं किताब खणी कॉलेज पहुचनि था। अॼु बि हू तइलीम ऐं तरक़ी जा तरफ़दार आहिनि। अॼु बि दरंदन ऐं जहालत खां बेज़ार आहिनि। असां आर्मी पब्लिक स्कूल जे मासूम शहीदनि खे सुर्ख सलाम पेश कयूं था ऐं असां उन्हनि खे कॾहिं विसारे सघंदासीं। आख़िर में ही शेर पढ़ी ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि। वो जुल्म नहीं भूले, वो शहादत नहीं भूले, मासूम फरिश्तों की इबादत नहीं भूले। वो बारूद के शोले, वो तड़पते हुए बच्चे, हम लोग अभी तक वो कयामत नहीं भूले। हम लोग अभी तक वो कयामत नहीं भूले। खुदाफ़िज़ दोस्तों, आख़िर में जेकर तव्हांखे वीडियो पसंद आई तो वीडियो के लाइक करण, शेयर करण ऐं सब्सक्राइब करण न विसारिजो। थैंक यू। तव्हांजो पंहिंजो माजिद अली मेहरी।